असांजे नौजवान जंग लीडर खालिद राज सुब्रो साहिब, पूज्य भाई साहिब हिन कोठ में सुरकन सां भेटाड़ींदड़ साथियों, तव्हांखे नमस्कार ऐं आदाब। अॼु लुड़कनि ऐं आलिमनि खिन सां दिलि खे आथत ॾींदड़ कुझु अखर चवंदे माज़ी जो सारोणियो सारींदे इहो ई बेताशा चवंदुसि त वियाजे वीचार हीरा मोती वंडनि जे, वियाजे वीचार हीरा मोती वंडनि जे, तिने सिंधी का करे न सघिया ॻाल्हि ॾेई। जुत न पखी पेर तित टुमके ॿाहिरी, जुत न पखी पेर तित टुमके ॿाहिरी, ॿियो ॿारींदो केर कावड़ी के खीर रहे। साईं क़िबला जे विछोड़े जीत झोरे छॾियो, साईं क़िबला जे विछोड़े जीत झोरे छॾियो, पर अञा कंहिं महिल यकीन नथो अचे त साईं असां खां जुदा थी वियो आहे। बेसाख्ता कबीर चवाणी त मुल्क सारो भिमियो मिनका बहुत सुकार, मुल्क सारो भिमियो मुनका बहुत सुकार, जिना ॾिठे रूर रिजे उना मुल्का पड़ी वियो रुकार। हिन महिल असां तव्हां सभु साईं क़िबला लाइ दुआऊं आसाऊं तमनाऊं रखी धन दर दुआ अर्ज़ आहे त संदन मंज़िल स्वर्ग जन्नत ऐं पोइ हिन खे सबर सां गॾु हिन पूरे चाहींदड़ जे ॾंड आख़िर ते तर्जुमान बणजनि, छो त ॾुखियो वक़्तु सबर इस्तिक़ामत ऐं लोल रहण जी तारीख़ आहे।